कुलबुर्डा का खबर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक तालके जाम नवाज अली जे यूसी नवाबाद में बलदियाती चूंडनि जो चिटो जारी। लसकानी हाउस से रईस मुर्तजा लसकानी और रईस हामिद लसकानी की मेज़बानी में कार्नर चूंड गॾिजाणी पीपी अगवान जाम शहबाज अली चेयरमैन के उम्मीदवार अब्दुल नारेजो जिला काउंसिल के उम्मीदवार मोहम्मद अली लसकानी सेठ गुलाब मीर खान खोसो हुजूर बख्श शर सेठ राजू वाजिद लसकानी डॉक्टर राजकुमार समेत बेन पीपी अगवान नवाबाद के शहरन शिरकत कई। चूंड गॾिजाणी के पीपी अगवान जाम शहबाज अली रईस हामिद अली लसकानी मोहम्मद अली लसकानी बेन खिताब कंदे चयो त हिन यूसी ते पीपीए सदाई कामयाबी हासिल कई है। हेॾ गंजारीअ में आयल सवे माण्हुनि खे ॾिसी असांजे मुखालिफ़नि खयों हींअर खां ई शिकस्त की खबर पइजी वई आहे। यूसी नवाबाद पीपीए जो सियासी गढ़ है। यूसी जो राज भागु जीए भुट्टो के नारे हेठि पीपीए सां गॾु आहे। उन चयो त मरहूम जाम मदद अली पंहिंजी हयातीअ दौरान सॼे ज़िले जी यूसी नवाबाद जे बिना कंहिं लालच जे ख़िदमत कई। असां भी उन मिशन के जारी रखियूं अचूं पिया। जाम शहबाज अली बेन अगवाननि जो लसकानी हाउस ते पहुचण ते लसकानी बिरादरी के माण्हुनि गुलनि जी वर्खा ऐं जीए भुट्टो जे नारनि सां भरपूर इस्तक़बाल कयो।